घोटकी के सीनियर सहाफ़ी इलावर आयो बोज़दार ऐं संदसि कैमरामैन सद्दाम मलिक मथां नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग। ऐं मीरपुर माथेलो के सहाफ़ी इज़हार कलवड़ के घर मथां बासरनि के हमले खिलाफ़ मीरपुर माथेलो के सहाफ़िन लतीफ़ लगारी, काज़ी शफ़क़त अली, अफज़ल शाह, अली वसीर, मोहम्मद हनीफ़ सूमरो, दीन मोहम्मद लाशारी, काज़ी अयाज़, शहज़ादो बोज़दार, माशूक छजण, नज़र लाशारी, सुधीर अहमद लोहार, जुनेद अली गडाणी, वकार अली बोज़दार ऐं ॿियनि भिटाई मीडिया सेंटर खां एहतजाजी रैली कढी। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान अंदरि सहाफ़िन मथां हर रोज़ हमला करे हक़ जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे, जेका सहाफ़ी बिरादरी सां नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त पाकिस्तान जा सहाफ़ी गैर महफ़ूज़ आहिनि, जंहिं सबबि हक़ सच लिखण ते हितां जा बाअसर मथनि हमला कराइनि पिया। हुननि चयो त असां मुतालबो कयूं था त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क अंदरि सख़्त एहतजाज कयो वेंदो।